वअम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। अल्लाह ताला फरमायो रब करीम जे नेमत मिलण ते खुशी मल्हाए, तहदीस बिनिअमतिल्लाह कर, अल्लाह जे नेमत ते शुक्र अदा कर। अल्लाह तबारक व तआला बेहद इरशाद फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। अल्लाह ताला फरमायो मां रब जो शुक्र अदा कंदा कयो त मां रब करीम अन्या वधाई अता फरमाईंदो मां। अल्लाह तबारक व तआला खोड़ सारियूं नेमतूं अता फरमायो। अल्लाह ताला अख अता फरमाई, इन जहिड़ी का नेमत कोन्हे का वरी जे करे ॾिठो वञे हथनि जहिड़ी का नेमत कोन्हे का। कमकार कयूं था, पेर आहिनि जंहिंसां तो असां घुमूं फिरूं था, इहा बि अल्लाह तबारक व तआला जी नेमत आहे। अल्लाह जो खोड़ सारियूं नेमतूं हैं पर अल्लाह जा नाशुक्रा न थींदा कयो। अल्लाह जो हमेशा शुक्र अदा कंदा कयो। जेको शुक्र अदा कंदो आहे अल्लाह हुनखे वधाई अता फरमाईंदो आहे। तो असांखे जेकॾहिं घर में का शइ नथी मिले या का शइ नाहे, इत्तेफ़ाक़ कयो गियो कोन्हे घर में या का शइ घर में कोन्हे का, ईअं न चओ। अल्लाह जी नेमत ते शुक्र अदा कयो त अल्लाह तोखे ताक़त ॾिनी आहे, हिम्मत ॾिनी आहे, इंसान आहे। कॾहिं कॾहिं अल्लाह आज़माईंदो आहे, अॼु नाहे त ख़ैर आहे, पर अल्लाह जो शुक्र आहे। अल्लाह ॿियूं नेमतूं त ॾिनियूं आहिनि न। एक शइ जे न मिलण जे करे असां इंसान गाफ़िल था थी वञूं ऐं चऊं था त यार हीअ नेमत मिली त छो न मिली, छाजे करे न मिली। इहो न सोचींदा आहियूं त असांखे अखियूं अल्लाह ॾिनियूं, इहो न सोचींदा आहियूं त असांखे अल्लाह हथ ॾिना, इहो न सोचींदा आहियूं त अल्लाह असांखे पेर ॾिना। बसि हिकिड़ी जेका नेमत न मिलंदी आहे उन ते नाशुक्रा थी वेही रहंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। मां रब करीम जो ज़िक्र कयो त मां रब करीम अवां खे यादि कंदुमि। वश्कुरूनी मां रब करीम जो शुक्र अदा कयो, वला तकफुरून मां रब जा इनकारी न थियो। अल्लाह तबारक व तआला खोड़ सारियूं नेमतूं अता फरमायो। अल्लाह ताला फरमायो व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। अल्लाह ताला फरमायो ए मानव मां रब जूं नेमतूं ॻणणु चाहींदव त ॻणे कोन सघंदव। एॾियूं नेमतूं कयूं थी मांव, एॾियूं नवाज़ो थी मांव, एॾियूं महिरबानियूं कयूं थी मांव जो ॻणींदव त ॻणे कोन सघंदव। पर अव्हां खे वॾे में वॾी मां जेका नेमत अता फरमाई आहे उहो पंहिंजो महबूब अव्हां खे ॾिनो आहे। अपना मयार हम सबसे जुदा रखते हैं, अपना मयार हम सबसे जुदा रखते हैं, हम तो महबूब भी महबूब खुदा रखते हैं। तो असांखे त अहिड़ो महबूब आहे जेको ख़ुदा जो महबूब आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। रब करीम जे नेमत मिलण ते बाना शुक्र कंदो कर। अल्लाह जी नेमत जेका मिली अथई उन ते हमेशा अल्लाह जा शुक्राना अदा कंदो कर। वॾे में वॾी नेमत तो असांखे उहो महबूब आहे जेको तूं असां के मिलियो आहे, जे सदके में रब करीम जग जहान पैदा फरमाया। सब जो सुभान अल्लाह। ए जो कुछ ॾिसो था हे तो असां हिते मौजूद हूं। हे ज़मीन आहे, हिन में खेती बाड़ी थी हले, हे आसमान आहिनि, आसमान में सितारा आहिनि, हे चंड सिज आहे। जो कुछ भी आहे त मुस्तफा जे सदके में आहे। जो कुछ मिलियो तो असांखे बच्चा मिलिया, औलाद मिलियो, जो कुछ मिलियो उन महबूब जे सदके में मिलियो। अल्लाह फरमायो हबीब तोखे न पैदा कया त कंहिं शइ खे बि पैदा कोन कया। वादा एड़ी नेमत में एड़ी नेमत मिलण ते खुशियूं मल्हाइजनि या न मल्हाइजनि। अज जो तोखे को चवे त छाजो खुशो छाजी ॻाल्हि न पोइ इहो तो न मल्हायो, मैदान न मल्हायो तो शुक्र अदा कोन कयो। वॾे में वॾो शुक्र अल्लाह तबारक व तआला। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर।
अल्लाह तबारक व तआला खोड़ सारियूं नेमतूं ॾिनियूं, वॾे में वॾी नेमत उहो महबूब मिलियो आहे। वो तो असां उन महबूब जे मीलाद में शरीक चाहूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो व इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, हबीब उन वक्त के याद कर, व इज़ यानी उन वक्त के याद कर। मुफस्सिर जेके आहिनि उहे फरमाईंदा आहिनि उज़कुर, इज़ खां पहिरियां उज़कुर जो फेल ईंदो आहे जंहिंजी माना आहे उन वक्त के याद कर। कहिड़े वक्त खे? इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, जॾहिं मां अल्लाह नबियन खां पुख्तो वाइदो वरितो। हिकिड़ो हूंदो आहे वाइदो, ॿियो हूंदो आहे अहद। इन्हनि में अञा एतिरी मज़बूती न हूंदी आहे, वाइदे में एतिरी मज़बूती न हूंदी आहे जेतिरी अहद में मज़बूती हूंदी आहे, पर अहद खां वधीक वरी मीसाक़ में मज़बूती हूंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां नबियन खे गॾु करे, नबियन जे रूहनि खे गॾु करे, ऐं मां अल्लाह ख़िताब पियो कयां ऐं नबीअ समूरा ॿुधनि पिया शान के जो तुझे मुंहिंजे दिल पर हबीब मुस्तफ़ा जो शान। केर पियो बयान करे? समझो अल्लाह। केर पियो बयान करे? अल्लाह पियो बयान करे। ॿुधण वारा अल्लाह जा नबी सगोरा शान जंहिंजो बयान पियो थिए उहो तुंहिंजो मुंहिंजो हबीब दिल पर मुस्तफ़ा आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो व इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, मां रब करीम अव्हांखे किताब बि ॾींदुसि, तौरात बि ॾींदोमांव, ज़बूर बि ॾींदोमांव, इंजील बि ॾींदोमांव, सहीफ़ा बि ॾींदोमांव, अव्हांखे हिकमत बि मिलंदी। पर जेकॾहिं अव्हां जे विच में, अव्हां जे दौर में, अव्हां जे शरीयत में जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जी आमद थे तव्हां हर शइ खे छॾे, पंहिंजे शरीयत खे छॾे, सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम, हर शइ खे छॾे, पंहिंजे शरीयत खे छॾे, मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम बणिजी वञिजो। नबियन सगोरन खे तो अल्लाह फरमाए त पंहिंजे शरीयत खे छॾिजो, तानाईअ खे छॾिजो, पंहिंजे किताब खे छॾिजो। मुस्तफ़ा करीम अचे ऐलान करे त अवां उन जा ग़ुलाम बणिजी वञो, उन जा उम्मती बणिजी वञो। तॾहिं शायर तो फरमाए दिलदार बड़े आए, महबूब बड़े देखे तो सभी उनके कदमों में पड़े देखे, सरकार दो आलम के ताज़ीम का क्या कहना। तुझे मुझे महबूब जे अज़मत जी छा ॻाल्हि कजे, तुझे मुझे महबूब जे ताज़ीम जी छा ॻाल्हि कजे। सरकार दो आलम के ताज़ीम का क्या कहना, मुरसल भी सभी उनके राहों पे खड़े देखे। सब जो सुभान अल्लाह। सवा लख नबी सगोरा मेराज वारी रात इंतजार में हा। आलिम सगोरा फरमाइन था, मुफस्सिर फरमाइन था तबे अरवाहिम वाजसादिम, सिर्फ रूह न बल्कि नबी सगोरा जिस्म समेत उठी इस्तकबाल कया। इहो भी त महबूब जो शान आहे, इहो भी त महबूब जो मकाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो अवां पंहिंजे शरीयत खे छॾे ॾिजो, उन महबूब जा ग़ुलाम बणिजी वञो, उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे पुठियां लॻी पइजो, छो त उहो महबूब इमामुल अंबिया समूर नबियन जो सरदार आहे। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला वरी मोकिलियो कोन, सब खां अव्वल महबूबा वरी आयो सब खां आखिर में आ। इन जो भी को मक़सद आ अदा जी करे महबूब पहिरियां अचे हा। मिसाल वठो हज़रत नूह अलैहि सलाम खां पहिरियां अचे हा त महबूब खे हज़रत नूह अलैहि सलाम जो इंतजार करणो पवे हा। इंतजार भी ॾुखियो आ, महबूब की इंतजार करे अल्लाह ताला इन करे आखिर में मोकिलियो, छो जो सवा लख नबी सगोरा नबी जो इंतजार कर, उन महबूब जो इंतजार कर, छो त नबियन में शानदार रसूल आतम मुस्तफा करीम आहे।
इन करे सब खां आखिर में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जावा ऐं आया कॾहिं आया 12 रबीउल अव्वल। समझो सुभान अल्लाह। अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु सब पढ़ो अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। आमीन बीबी के गुलशन में आई है ताजा बहार। महबूब कने आयो ऐं कंहिं वटि आयो अमड़ आमिना जे गुलशन में आयो। आमीन बीबी के गुलशन में आई है ताजा बहार। पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम आज करो दीवार मदनी। अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। अवाम में पढ़ दो तो इंशाअल्लाह मदीने पाक जल्दी हाज़िर थी। सब पढ़ायो अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। 12 रबीउल अव्वल को वो आया है दुर्रे यतीम। सुभान अल्लाह। 12 रबीउल अव्वल ते आयो पर केर आयो यतीमन जो यार आयो, गरीबन जो गमखार आयो, मिस्कीनन जो मददगार आयो, अड़न जो आधार आयो। वो महबूब आयो तो असां उन जा उम्मती हूं, वॾा खुश नसीब हूं तो असां जो शिकयो नथियूं फिरनि त मुस्तफ़ा जे सदके में नथियूं फिरनि। तो असां हर गुनाह कयो आहे, हर ऐब हर फेल असां में, ज़िना जे कया उहा असां में, व्याज खोरी असां में, शराब नोशी असां में, पर अल्लाह ठगियो वेठो आहे त मुस्तफ़ा जे सदके में ठगियो वेठो आहे। 12 रबीउल अव्वल को वो आया है दुर्रे यतीम। माहे नबुव्वत मेरे रिसालत साहिब खुल्क़े अज़ीम मदनी। अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। सब पढ़ो अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मस्जिद नबवी में वेठा है, पांजे हुजरे मुबारक में वेठा है। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा सहाबी सगोरा बाहर वेठा है। मुस्तफ़ा करीम जे मिलण ते खुशियों पिया मनाए ऐं हिक ॿिए खे ॻाल्हि पिया कर। अदा जे करे महबूब न हुजे हा त असां बेदीन हुयासीं, महबूब जे सदके दीनदार बणिजी विया आहियां। यो महबूब न हुजे हा तो असां गुमराही में हुजऊं हा। यो महबूब आयो तो असांखे हिदायत मिले। जे कॾहिं यो महबूब न हुजे हा असां अंधेरनि में हुजऊं हा। यो महबूब आयो जंहिंजे सदके में रब करीम असांखे नूर जे तरफ़ मुंतकिल करे छॾियो आहे। असांखे रोशनी ज़ाहिर थी आहे, असांखे हिदायत मिली आहे। इहा ॻाल्हि करे रहिया हुया। हाणे ओचितो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे हुजरे मुबारक खां ॿाहिरि आया। ॿाहिरि ईंदे ई पंहिंजे साहबी सगोरनि वटि अची बीठा। ए साहबियो छा ॻाल्हि आहे?